ताके निवेदन कंदुस त जोरदार तारेन सां स्वागत कजो श्री अशोक सुंदरानी जी। बिग राउंड ऑफ अप्लॉज। थैंक यू। महादेव राजानी साहब मांजो परिचय दिनो, जिन ताड़ियों वजायूं उन्हनि खे धन्यवाद, जिन न वजायूं आहिनि उन्हनि जे लाइ छा चवां। उन्हनि जे सपने में अॼु राति जो केजरीवाल ईंदो। एतिरो ख़तरनाक शख्सियत आहे जेको न पाण सुम्हंदो आहे न कंहिंखे सुम्हणु ॾींदो आहे, न शासन कंदो आहे न कंहिंखे करणु ॾींदो आहे। ताड़ियूं थोरो सो हिकु दफ़े लाल साईं जी चरणनि में अगरि वॼाए छॾींदा पूरा सभु कोई मिली करे त ॾाढो सुठो लॻंदो कि हा भाई तव्हां सही जॻह ते वेठा आहियो। महादेव राजानी साहब चयो कि थोरो सो लेट थी चुकियो आहे। बिल्कुलु लेट न थियो आहे। जेके लेट आया आहिनि उहे समझदार ऑडियंस आहे, जेके अञा लेट ईंदी उहा अञा वधीक समझदार आहे। अमेरिका में जॾहिं लादेन पंहिंजो हवाई जहाज टकरायो बिज़नेस टावर सां त उहे ई सभु गुज़ारे विया हुआ जेके सही टाइम ते टावर में पहुची विया। इंडिया जो हिकु बि माण्हू मथे न वियो, छोकी असां टाइम ते काथई वेंदा ई न आहियूं। इन जे करे अगरि पंहिंजी ज़िंदगी बचाइणी आहे त टाइम ते काथई वञिणो बि न खपे। थोरो सो लेट शुरू थियो आहे, कोई टेंशन कोन्हे। अचो शुरू था कयूं। जेके अञा बि माण्हू अची रहिया आहिनि उन्हनि खे बि थोरो सो खिलजो, टेंशन न वठिजो। हालांकि जेके ज़ाल सूधा वेठा आहिनि लाल साईं हुननि खे खिलण जी हिम्मत ॾे। विहांउ खां पोइ स्थिति इहा थी वेंदी आहे कि मुड़ुस खे वीचारे खे कंहिं ॻाल्हि ते खिल बि ईंदी आहे त ड्रिजंदे ड्रिजंदे ज़ाल जी तरफ़ ॾिसंदो आहे। ज़ाल चवंदी हा मन खिल, तॾहिं वीचारो खिलंदो आहे। इहो जनरली थींदो आहे। हिकिड़े मां खां पुछई कि जेका शादीशुदा माई थींदी आहे उनजी छा सुञाणप थींदी आहे। मां चयुमि जंहिंजी मांग में सिंदूर भरियल हुजे ऐं मंगलसूत्र हेसि ताईं लटकियल हुजे। चई पोइ माण्हूअ जी। मां चयुमि जिनजो बूथ हेसि ताईं लटकियल हुजे। अलॻि ई नज़र ईंदो आहे कि शादीशुदा आहे। हिते जेके जोड़ा जेके पेयर वेठा आहिनि हुननि जे पेरनि ते हथ थींदो आहे। साईं नओं नओं विहांउ थींदो आहे, हुननि जा रूम्स ॾिठो, एनर्जी थींदी आहे। जीअं प्रोग्राम जे शुरूआति में एनर्जी आहे। हुननि जे रूम में छा मिलंदो आहे? पिंक शेड जी वॉल्स, डिओड्रेंट, सेंट जूं बॉटल्स, फॉरेन जी फिल्म जी सीडी कैसेट्स। 10 सालनि खां पोइ हुननि जा रूम्स चेक कयो। आयोडेक्स मलहम, पेनजान जी टेबलेट, बाबा रामदेव जी योग जी सीडी कैसेट्स, इहो सभु मिलणु लॻे त सम्झी वञिजो कि शादी सफल थी चुकी आहे। जेके ख़ाली कुर्सियूं पयूं आहिनि उन्हनि खे बि नमस्कार आहे। उन्हनि ते को वॾो माण्हू अची करे वेहंदो। गुजरात पहिरीं दफ़े तव्हांजे विच में अचणु थियो आहे। हिन धरती खे प्रणाम आहे, हिन धरती खे नमन आहे। इहा ई उहा धरती आहे जितां जो चांहि विकिणण वारो बि हिंदुस्तान जो प्रधानमंत्री ठहंदो आहे। इन जे करे हिन धरती खे नमस्कार आहे, प्रणाम आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। मां काई बि ॻाल्हि चवां तव्हांखे सम्झ में अचे न अचे ताड़ियूं वॼाए छॾिजो। घटि में घटि पासे वारो तव्हांखे समझदार सम्झंदो ऐं इहो सम्झंदो कि मूंखे भली सम्झ में न आयो, घटि में घटि पासे वारे खे सम्झ में अची वियो आहे। इन जे करे ताड़ियूं वॼाईंदा रहिजो। हे फोटोग्राफर महिनत मां करे रहिया, फोटो हो ॾे खीचनि था। इहो थींदो आहे, अक्सर थींदो आहे। अचो अॻिते था वधूं। तव्हां त हिकदमि ईअं चुपचाप थी वियो कि मूंखे भउ लॻणु लॻो कि हाणे मुंहिंजी कोई श्रद्धांजलि जो प्रोग्राम थी रहियो आहे छा। मस्ती में रहिजो। माण्हू अक्सर टेंशन में रहंदो आहे। टेंशन में रहंदो आहे त हेॾे होॾे भिटकंदो आहे। हिकिड़े माण्हू खे 3 साल थी विया विहांउ जा, ज़ाल न खिले न ॻाल्हाए न स्माइल ॾे न मुस्कुराए। परेशान कि अलाए छा थियो, ज़ाल ख़ुशी नथी रहे। परेशानी में हली वियो निर्मल बाबा जे दरबार में। माण्हू परेशान थींदा आहिनि, उते ई पहुचंदा आहिनि। ॿई माइक हथ में पकड़े, बाबा 3 साल थी विया विहांउ जा, हिकिड़ो बि ॾींहुं ज़ाल ख़ुशि न रही, न खिले न ॻाल्हाए न मुस्कुराए। कोई उपाय ॿुधायो बाबा ज़ाल ख़ुशि रहे। निर्मल बाबा चई मन अगरि अहिड़ो कोई उपाय मूंखे ख़बर हुजे हा त मां पाण निर्मल बाबा छो ठहां। चई न बाबा मजाक न कयो, सही में न ख़ुशि रहंदी आहे। निर्मल बाबा चई मन ज़ाल रोटी ठाहींदी अथई? चई हा ठाहींदी आहे। चई रोज़ खाईंदो आहे? चई हा बाबा रोज़ खाईंदो आहे। चई मन कॾहिं तारीफ़ कयो हुनजी रोटीअ जी? चई न बाबा तारीफ़ त न कई। चई बसि त कृपा उते ई अटकियल अथई। हिकु दफ़े तारीफ़ करणु शुरू कर, कृपा अचणु चालू थी वेंदे। हुनखे रस्तो मिले, राति जी गाॾी पकड़ी सुबुह घर पहुतो। ज़ाल खे चई नेरनि ठाहे खणी अच। ज़ाल चई छा खाईंदव? चई आलू जा पराठा खाईंदुमि।
ज़ाल पहिरीं बार गर्मा गर्म आलू जा पराठा ठाहे करे खणी आई, ॾही जो कटरो गॾु खणी आई। पहिरीं बार मुड़ुस खाधई, घटि तारीफ़ वधीक कई। अधु कलाक खाधई, 1 कलाक तारीफ़ कई। जीअं ई नेरनि ख़तम थी, ज़ाल अची करे हिकिड़ी लत हईं, 3 फीट पूर परे किरियो वञी करे। ज़ाल चई, निभागा 3 सालनि खां मां ठाहींदी हुअसि त तारीफ़ न कई, अॼु पाड़े वारी सां घुरी करे आई आहियां त तारीफ़ जे मथां तारीफ़ करे रहिया आहिनि। इहो थींदो आहे। अञा पोइतम वारनि जूं ताड़ियूं घटि आहिनि। हिकु दफ़े पोइतम वारा बि ताड़ियूं वॼाए ॿुधाइनि की हा भाई हुननि जे हिते बि ॻाल्हि पहुची रही आहे। त इन जे करे अदा खिलजो, ॻाल्हाइजो, न त माण्हू टेंशन में त रहे ई रहे थो। टेंशन ॾियणु ॾाढो ईज़ी कमु आहे, खिलणु थोरो सो मुश्किल कमु आहे। खिलाइणु उन खां बि, कंहिंखे तव्हांखे टेंशन ॾियणो आहे, 1 मिंट नथो लॻे। कोई हेॾो अचे थो, तव्हां हेॾो वञो था, उहो तव्हांखे नथो सुञाणे, तव्हां हुनखे नथो सुञाणो। टेंशन ॾियणो आहे तव्हांखे, हुनखे थोरो सो हुनजे पास रुको, हिकिड़ी मस्तु स्माइल ॾियो ऐं नमस्ते करे निकिरी वञो। उहो शाम ताईं टेंशन में अची वञो, केरु हुयो भैंसा, मां छो नथो सुञाणांसि, हे त न हुयो, हो त न हुयो, ज़ाल जे पेकनि। अगरि तव्हां ज़ाल सां गॾु वेंदा हुजो ऐं काई माई नमस्ते करे निकिरी वञे तव्हांखे, पोइ त ज़िंदगी भर जो टेंशन चालू थी वेंदो। केरु हुई, तव्हां जवाबु ॾेई ॾेई परेशान थी वेंदो। इन जे करे टेंशन में न अचिजो, मौज कजो, बसि मज़ो कजो। सिंधियत जी मौज आहे। सिंधी माण्हू अहिड़ो आहे कि जेको कंप्यूटर खे बि अगरि बेवकूफ़ ठाहिण जी ताक़त कंहिं माण्हू में आहे त उहो सिंधी माण्हू आहे। हे सभु कंप्यूटर खे बेवकूफ़ ठाहिण वारा माण्हू वेठा आहिनि, जिन जे हथनि में एॾी ताक़त आहे। इन जे करे हथनि जी ताक़त जो इस्तेमालु कंदा रहिजो। अॼु जे दौर में ताड़ी ही हिकिड़ी शइ बचियल आहे जेका कम्यूनल नाहे, सांप्रदायिक नाहे। ताड़ियूं चाहे गुजराती वॼाए, चाहे मराठी वॼाए, चाहे राजस्थानी वॼाए, ताड़ी जो आवाज़ हिकु जहिड़ो ईंदो आहे। ऐं ताड़ियूं त इन ॻाल्हि जो थियनि कि अमीर ऐं ग़रीब माण्हू जी थालियुनि में अंतर थी थो सघे, पर उन जी ताड़ियुनि में कोई अंतर न थींदो आहे। खंडाला वियासीं, काजल जी मथे अची वञनि स्टेज ते। हाणे तव्हांजूं ताड़ियूं ॿई हथ मथे खणी करे हिन डियर 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 आर्टिस्ट जे लाइ वॼनि। खंडाला वियासीं हिननि सां गॾु त कंहिं माण्हू ॿुधायो कि हिते हिकिड़ी वेला घाटी आहे जिते आवाज़ ॾियो त 3 दफ़ा आवाज़ रिपीट थी करे वापसि ईंदी आहे। त मां हुयुमि, राज हुयो ऐं 2-3 ॿिया सिंगर हुया। वियासीं त सभिनि खां पहले मां आवाज़ ॾिनो, अशोक सुंदरानी। 3 दफ़े आवाज़ मोटी करे, अशोक सुंदरानी, अशोक सुंदरानी, अशोक सुंदरानी। हिकिड़ो सिंगर राज हुयो, उन बि चई राज, त 3 दफ़ा आवाज़ मोटी आई, राज राज राज। हिकिड़ो ढोलक वॼाइण वारो हुयो, उन बि आवाज़ ॾिनई, अहमद अहमद अहमद। पोइ मां चयुमि काजल जी तव्हां बि ट्राई कयो। त काजल चंदीरामानी जी बि चयो काजल, त कोई आवाज़ ई न मोटी करे आयो। मां यहाँ घाटी के लाइ छा थी वियो? त मां घाटी खां ई पुछियुमि, भाई मां चयुमि असां चयोसीं त 3 दफ़ा आवाज़ मोटी करे आई। हिन अहमद चयो 3 दफ़ा आवाज़ मोटी करे आई। राज चयो 3 दफ़ा आवाज़ मोटी करे आई। हिन काजल में तोखे छा थी वियो? त उन घाटी जवाबु ॾिनो, जीअं अशोक सुंदरानी हुजे, चाहे राज हुजे, चाहे अहमद हुजे, हिननि जो कोई जवाबु थी थो सघे, पर हिंदुस्तान छा सॼे वर्ल्ड में काजल चंदीरामानी जो आवाज़ अहिड़ो आवाज़ आहे जंहिंजो कोई जवाबु कोन्हे। इन जे करे काजल चंदीरामानी जे में कोई आवाज़ मोटी करे न आयो। हिकिड़ो रेयर आवाज़, हिकिड़ो अनोखो आवाज़। असां ख़ुशकिस्मत आहियूं, हे गांधीधाम ख़ुशकिस्मत आहे, गुजरात जी धरती ख़ुशकिस्मत आहे। कहिड़ो सुहिणो प्यारो आवाज़ वरी ॿीहर तव्हांजे विच में आहे। अचो थोरो सो अॻिते वधूं था। हर आवाज़ जो पंहिंजो आकर्षण थींदो आहे, हर आवाज़ जो पंहिंजो जादू थींदो आहे। मां त ज़िंदगी में कॾहिं एतिरो सुहिणो न ॻाए पायुसि। मां जॾहिं क्लास 10th में हुयुसि त हिकिड़े ई गाने में मूंखे 2 प्राइज़ मिलिया हुआ। हिकिड़ो गानो शुरू करण जे लाइ ऐं ॿियो गानो बंदि करण जे लाइ। जॾहिं पाड़े वारनि सां काई दुश्मनी कढणी हूंदी त मूंखे गानो ॻाइण जे लाइ वठी वेंदा। एतिरी इंसल्ट फील थी, मां चयो मां बि ॻाइणु सिखंदुमि, काजल जी वांगुरु मां बि ॻाईंदुमि। 2 महीना प्रैक्टिस कई, गुरु जी मूंखे सेखारियो। पोइ हिकिड़ो सिंगिंग कॉम्पिटिशन थियो, उन में मूंखे मोकिलियऊं। मां बि पूरे कॉन्फिडेंस सां वयुमि, मोटी करे आयुमि। हुन कॉम्पिटिशन में मुंहिंजे गुरु जी पुछई छा थियो? मां चयुमि 2nd आयुसि। चई वेरी गुड। घणा माण्हू हुया ॻाइण वारा? मां चयुमि 2 हुया। चई चलो
कंहिं त तव्हां खां सुठो ॻायो हूंदो इन जे करे तव्हांखे सेकेंड मिलियो। मां चयुमि न, हुनखे ॻाइण जी ज़रूरत ई न पई, मां ॻायो त उनखे फर्स्ट प्राइज़ ॾेई छॾियूं। चई हिन खां रद्दी बुरो कोई नथो ॻाए सघे। त असांजी त क़िस्मत ई आहे साईं, छा कयूं, असां त भुगतंदा रहंदा आहियूं। असांखे कोई सीरियसली न वठंदो आहे। कंहिंखे दड़का ॾियूं, कंहिंखे ॻाल्हि ॾियूं। ॿारनि खे चओ त उहा बि मुसीबत। पंहिंजे ॿारु, मुंहिंजो क्लास 8th में पढ़ंदो आहे ॿारु, उनखे ॻाल्हि ॾिनामांसि जॾहिं फेल थी करे घर आयो। मां चयुमि कुझु महिनत कंदो कर, तुंहिंजी उमिरि में डॉक्टर राजेंद्र प्रसाद हुया, ॿ नंदियूं पार करे ऐं पढ़णु वेंदा। तुंहिंजी उमिरि में लाल बहादुर शास्त्री खे ॿ गोल्ड मेडल मिली विया हुआ। त मुंहिंजे छोकिरे पलटी करे चई पापा तव्हांजी उमिरि में भगत सिंह फांसी ते चढ़ी वियो, तव्हां छा बीठे बीठे टाइम खोटी करे रहिया आहियो हिते। असांजो टेंशन ई आहे, कोई सही ॿुधायां त कोई सीरियसली न वठंदो आहे। प्रोग्राम घटि थींदा आहिनि त घर में ई प्रोग्राम कंदा आहियूं। हिकु दफ़े पंहिंजी ज़ाल खे ई छेड़ींदे चयो, मां चयुमि ॿुधो, जेका सुहिणी पाड़े वारी आहे न, मुंहिंजे सुपिने में आई कल्ह राति। हुन फौरन चई की अकेली आई हूंदे। मां चयुमि तोखे कीअं ख़बर? चई पाड़े वारो मुंहिंजे में आयो हो। हर कोई ईअं चवंदो आहे साईं, पर छा कयूं, भुगतंदा आहियूं, कंहिंखे कुझु चई नथो सघे। जॾहिं 8th क्लास में उहो छोकिरो फेल थी करे आयो, मां चयुमि तूं छा फेल थी वएं, ॿीहर वरी फेल थी वएं, पिछले साल बि फेल थी वएं। शर्मा जी छोकिरी खे ॾिस, 87% आया अथसि। शर्मा जी की छोकिरी खे ॾिस, 87%। चई उनखे ई ॾिसण जे चक्कर में फेल थियो आहियां। तव्हां छा था मूंखे सम्झो? हाणे छा चए, ॿार अहिड़ो जवाबु ॾींदा आहिनि कि माण्हू कुझु चई नथो सघे। हे बुज़ुर्ग वेठा आहिनि, मूंखे ॾाढो सुठो लॻो, गांधीधाम जी परंपरा सुठी लॻी। कोई बि बुज़ुर्ग आयो त जेको यूथ हुयो उथी बीह रहियो, अचो दादा वेहो। हे यूथ जो सम्मान आहे पंहिंजे बुज़ुर्गनि जे प्रति। अॼुकल्ह जा छोकिरा बुज़ुर्गनि खां अहिड़ो सवाल पुछंदा आहिनि। हिकिड़े पोटे पंहिंजे दादा खां पुछियो, दादाजी असांजे ज़माने में त ढेर टेक्नोलॉजी अची वई, गैलेक्सी नोट 1, नोट 2, नोट 3 अची वियो, डायरेक्ट चैटिंग था करे सघूं, डायरेक्ट ॻाल्हाए था सघूं, पंहिंजो हुनजो फोटो 7 समंदर पार बि कोई वेठो आहे त फोटो ॾिसी ॻाल्हाए था सघूं। दादाजी तव्हांजे ज़माने में त कुझु बि न हूंदो इहो, एॾी वॾी हवेली, 17-18 कमरा, तव्हांखे जॾहिं ॾाॾी सां ॻाल्हाइणो हूंदो हो त कीअं कंदा हुआ? अॼुकल्ह जा ॿार कहिड़ो क्वेश्चन था पुछनि पंहिंजे ॾाॾे खां। दादाजी प्यारी स्माइल ॾिनई, चई पुट ईअं आहे कि जॾहिं तुंहिंजी ॾाॾी सां ॻाल्हाइण जो मन हुयो त मां मथुरा वियोसि, हिकिड़ी घंटी वठी आयो हुउसि। जॾहिं ॻाल्हाइण जो मूड थींदो मां घंटी वॼाईंदो हुउमि, तुंहिंजी ॾाॾी अची वेंदी, असां पाण में ॻाल्हाए वठंदा, प्यार करे वठंदा। तव्हांजी ताड़ियूं त हिन ॻाल्हि ते अचनि। पोटे चई दादाजी हे त तव्हांजी साइड थी, मान ले दादी जो मन थिए त चई ले हो त हर अधु कलाक में अची करे पुछी वेंदी कि तव्हां घंटी त न वॼाई हुई। प्यार कंहिं बि टेक्नोलॉजी जो कॾहिं मोहताज न रहियो आहे साईं। हे बुज़ुर्ग माण्हू हर उमिरि जो हुनजो ख़्यालु थींदो आहे, हर उमिरि जो पंहिंजो अट्रैक्शन थींदो आहे। काजल चंदीरामानी जे आवाज़ जो पंहिंजो अट्रैक्शन हुयो। हे गुजरात गांधीधाम जा माण्हू, गुजरात जा माण्हू धोती कुर्तो पाइण वारा माण्हू, कोई हिननि खे पागल न सम्झे, कोई हिननि खे देहाती न सम्झे। तव्हांजी गुजरात जी धरती हिंदुस्तान के प्रधानमंत्री ॾींदी आहे। मूंखे यादि थो पए, अहमदाबाद स्टेशन में हिकिड़ो धोती कुर्तो लॻाए तव्हांजे हितां गांधीधाम जो हिकिड़ो सिंधी भाउ वेठो, त मद्रास जो इंजीनियर लथो, हो बि ट्रेन जो वेट पियो करे, सोचे ईअं धोती कुर्तो पाए वेठो आहे, हिन सां ई टाइम पास कयूं। हो बि तव्हांजे गांधीधाम जो उहो असांजो सिंधी भाइर आयो, चई काका नमस्ते। चई काका बि चई नमस्ते। चई साईं मां मद्रास जो इंजीनियर आहियां, हलो टाइम पास था कयूं। चई कयो भाई, असांखे छा दिक़त आहे? चई तव्हां कुझु मां खां पुछो, मां कुझु तव्हां खां पुछूं, तव्हां न ॿुधाए पायो त मूंखे पैसा ॾिजो, मां न ॿुधाए पायो तव्हांखे पैसा ॾींदमि। चई ठीकु आहे काका। चई पर शर्त में थोरी सी चेंजिंग आहे, तव्हां इंजीनियर आहे, पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां न ॿुधाए पायो त 100 रुपया ॾिजो, मां न ॿुधाए पायां त 50 रुपया ॾींदुमि। मद्रास जे इंजीनियर सोचे छा फ़र्क़ु थो पए, कुझु कमाई थी वेंदी। असांजे सिंधी काके खां चई तव्हां ई पुछो पहले। असांजे काका हुन खां हिकिड़ो क्वेश्चन पुछो, हिकिड़े अहिड़े जानवर जो नालो ॿुधायो जेको धरतीअ ते 1 पेर सां, दलदल में 2 पेर सां, पाणी में 3 पेर सां ऐं हवा में 4 पेर सां हलंदो हुजे। मद्रास जे इंजीनियर जी डिग्री ख़तरे में अची वई भाई साहब। किथे फाथुस अची करे गुजरात में, उहो बि गांधीधाम जे सिंधी भाउर सां। हुन मोबाइल खणी गूगल सॼो सर्च करे मारियईं, काथई न मिलियुसि। चई अदा मुंहिंजे ख़ानदान खे ख़बर कोन्हे अहिड़े जानवर जो नालो, वठो हे 100 रुपया। अच्छा काका मूंखे ख़बर न आहे, तव्हां ॿुधायो। काका बि चई मूंखे बि ख़बर न आहे, हे वठि 50 रुपया, पंहिंजी ट्रेन पकड़ वञी करे।
हे गांधीधाम जा सिंधी भाइर थींदा आहिनि हमेशह ऑलवेज इन मस्ती। पर छा ऑडियंस आयो तव्हां? सही ॿुधायां त मूंखे त लॻे थो हिकु हिकु ऑडियंस हितां जी पेटी में बंदि करे ॿाहिरि मोकिलण लाइक़ु आइटम आयो तव्हां। सची ॿुधायां थो, प्रोग्राम किथे बि थिए ऑडियंस या गांधीधाम जी हुजणी खपे। मां हिन ढोलक वारे जो कसम खायां थो, कीअं वेठो आहे वीचारो, सुकियल सूमड़ो हिकदमि बिल्कुलु, जीअं माण्हू एतिरे घटि मटेरियल में भॻवान माण्हू ठाहियो अथई कि विश्वास न थींदो आहे। ईअं हो अशोक भाई हेॾे बीठो आहे, ॾिसो ॼण लॻे थो कुर्तो हैंगर में लटकियल आहे। सही ॿुधायां थो, हे मल्टीपर्पज माण्हू आहे। बम्बई में मां प्रोग्राम पियो ॾियां, मां ॾाढो सुठो कयो त हिकिड़ी माई आई, भयन जो प्रोग्राम में हिकिड़ी माई आई अशोक भाई वटि, चई मुंहिंजे घर हलो। मां चयुमि प्रोग्राम मां सुठो ॾिनो हे अशोक भाई खे वठी थी वञे घर। मां थींदो आहे भाई, केरु पसंदि अचे छा पतो। वठी वई माई पंहिंजे घर, वञी करे दर बंदि कयईं, तीअं अशोक जी कुर्तो लाहियो पंहिंजो। हे हाणे ॿिए जे घर में छा कनि, कुर्तो लाहे छॾियऊं। चई हाणे गंजी लाहियो पंहिंजी। त हुन चई माता ॾिस, मां टीवी ते ॿई चैनल ॾिसंदो आहियां, हिकिड़ो आस्था ॿियो संस्कार, टियों चैनल मुंहिंजे पिता साहिब बि न ॾिठो आहे। माई दड़को ॾिनई, फालतू ॻाल्हि न कर, गंजी लाहे। हिन रिझंदे रिझंदे गंजी लाहे छॾियईं। त हुन माई पंहिंजे 5 साले जे छोकिरे खे सॾु कयईं, चई पुट लल्लू हेॾे अच, ॾिस बेटा अगरि तूं रोज़ बोर्नवीटा न पीअंदे त अॻिते हली करे ईअं ई थी वेंदे। हिकु दफ़े ज़ोरदार ताड़ियूं हिन वॼाईंदड़ जे लाइ, हिन जे लाइ वॼाए छॾियो, हिन ढोलक वारे जे लाइ वॼाए छॾियो। ऐं छा त चहिरो लॻो पियो आहे। हिन खे ॾिसंदो आहियां त लॻंदो आहे कि हा असांजे देश में अकाल पवंदो आहे, गुजरात में अकाल पवंदो आहे। ॾिसो कीअं, जीअं 3 ॾींहंनि खां रोटी न खाइदी हुजईं।